दोस्तों इन इंटरव्यू में उस्ताद जलाल चंडी अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि जेके तव्हां कॾहिं ज़िंदगी में न ॿुधियूं हूंदियूं आहिनि ऐं उस्ताद जलाल चंडी जे मुतलिक़ उहे ॻाल्हियूं उस्ताद ॿुधायूं जेके तव्हां न ॿुधियूं हूंदियूं न वॾड़नि खां ॿुधियूं हूंदियूं। उस्ताद जलाल चंडी पहिरियों दफ़ो रेडियो जे अॻियां सॼी हाल हक़ीक़त बयानु कई ऐं पंहिंजी पढ़ाई जे मुतलिक़ बि कई, औरतुनि जे हक़नि जे बारे में बि ॻाल्हि कई, दोस्तो राग जे बारे में बि ॻाल्हि कई ऐं ॿियूं बि खोड़ सारियूं पंहिंजे परिस्तारनि जे बारे में बि ॻाल्हियूं कयूं। दोस्तो त हिन वीडियो खे गौर सां ॿुधंदा ऐं आख़िर ताईं ॾिसंदा त इनशा तव्हांखे तमामु घणो मज़ो ईंदो। दोस्तो असांखे बि ॾाढा इंतज़ार करे तव्हां आया आहियो। जी साईं, ॿुधंदड़नि खे बि तव्हांजो इंतज़ार। मां ॿुधंदो हुउमि साईं, मूंखे ख़ुशी आहे त तव्हां सां इहा जेका गुफ़्तगू थिए पई पंहिंजा ॿुधंदड़ यकीनन जी ख़ुशि थींदा जेके तव्हांजे फन खे। असां बि तमामु कोशिशि कई अथई चला ख़त लिखंदा रोज़ ऐं हुननि जी दिलि जी ख़्वाहिश अलाह करे पूरी थी। अॼु हुननि जी दिलि जी ख़्वाहिश पूरी थी, सुठो थियो। तव्हांखे बि ख़ुशी, असांखे बि ख़ुशी थी, महिरबानी। जनाब ज़िंदगी में घणा माण्हू मिलनि था जी, इहो त ज़िंदगी हिकिड़ो मेलो आहे, घणा मिलनि था विछड़ी वञनि था जी। कोई यादगार माण्हू तव्हांजी ज़िंदगी जो जेको तव्हांजे दिलि ऐं दिमाग़ ते हुनजी तस्वीर नक्श हुजे पोइ यादि आहे जेके नाराज़ थी कया पक ये राग सेखारे छॾियो। हा उहो आहे या आहे माण्हुनि जूं अजीब आदतूं हुजनि, कंहिंजी कहिड़ी आदत, कंहिंजी कहिड़ी आदत, फितरत उन्हनि जी उथण वेहण ॻाल्हाइण ॿोलाइण जी। जलाल खे कहिड़े क़िस्म जो माण्हू वञे थो? जहिड़ो पाण जलाल आहे अहिड़ो माण्हू वञे, ख़बर पए त कहिड़ो आहे। जलाल जी माण्हू ॻाल्हियूं कंदा मां नथो करे सघां त हर कंहिंसां गुलामी रही आहे। हा मोहबत जो जान हुजे पोइ असां हुनजा खाधो आहिनि। हा मोहबत जो जान हुजे बसि पोइ असां पंहिंजे लेकिन सां जेके सां मिलिया हूंदा इहा ॻाल्हि ज़रूरु कंदा त जलाल में मोहबत आहे त असांखे मोहबत वारो खपे ऐं ईअं बेसरो हुजे बसि तूं पूरा करे पंहिंजे घर हुजे। माशाअल्लाह। जलाल चांडियो हिकिड़ो महान रागी हुआ, कामरान जानी सिंधी। जलाल चांडियो पैदा थियण खां वठी ऐं अॼु ॾींहं तक पंहिंजे परस्तारनि खां विछड़ी वञण तक माने 24-25 साल उन जे विछड़ण खे थिया आहिनि। ॿियो उहो माण्हुनि खां विसरियो न आहे। हिकिड़ो माने सिज उभरियो त ईअं ई उभरियो, अॼु ॾींहं तक उभरियो बीठो आहे। जलाल चांडे जी हिकिड़ी परस्त राग जी दुनिया में उनी हकरू करे पंहिंजी हुकुमरानी कई। जीअं राग ते चढ़ी करे हुकुमरानी कबी आहे ईअं हकरू करे उन हुकुमरानी कई। मां हिकिड़ो इंटरव्यू ॿुधो हो राशिद साईं जो, त उन उस्ताद बुखारी जी ॻाल्हि हुते ॿुधाई हुई। जेको उस्ताद बुखारी पाण बि किताबनि जे इन्हनि जे शाइरनि जे हिसाब सां जलाल चांडे खां अॻे बि घणनि पुराणनि फनकारनि उनखे ॻायो हो, घणो मशहूरु हो पंहिंजे वक़्त में उस्ताद बुखारी। त जॾहिं ॿाहिरें मुल्क तबियत जी नासाज़ी जे सबबु वियो त पोइ उते हिन सिंधी जो घर पुछियो, उस्ताद बुखारी सिंधी जो घर पुछियो। पोइ हुननि चयो त बाबा हिते हिकिड़ो सिंधी जो घर आहे। पोइ चए त मां दिल्ली वेंदो उते वञी कंदुसि। पोइ इन वञी दर खड़कायो त तव्हां हिकिड़ी माई निकिरी आई, उन पुछियो त बाबा तूं केरु आहीं? चयो मां सिंधी आहियां, हिते मां सिंधी जो घर जाचण आयो आहियां, बाक़ी सिंधी मूंखे हिते घटि ॾिसण में अचनि पिया। पोइ उन्हनि चयो त केरु ऐं किथां जो आहीं? त उन चयो त मां उस्ताद बुखारी आहियां। चयो उस्ताद बुखारी उहो जेको जंहिंजा कलाम जलाल चांडियो ॻाईंदो आहे? चई हा उहो उस्ताद बुखारी मां आहियां। मक़सदु त उहो जलाल चांडे जे ई नाले सां उस्ताद बुखारी बि मशहूरु हो। शाइरनि जे हवाले सां जलाल घणनि शाइरनि जो कलाम तव्हां ॻायो? कहिड़े शाइर जी शाइरी तव्हांखे मुतासिर कई? मुंहिंजो अर्ज़ु हिकिड़ो त जे शाइरी जी पोइ त लतीफ़ साईं आई, सचल सरमस्त, ॿुधल फ़क़ीर, रखियल शाह। शाइरी त पोइ हुते आहे, बाक़ी जेका असांखे माण्हुनि खे जेका शाइरी वणे थी त पोइ असां कहिड़नि जा नाला वठूं, लेखे को शहर ॿाहिरि
न को अहिड़ो कलाम न आहे शाइरी जेको तूं शौक़ सां ॻाईंदो? हा त मां उस्ताद बुखारी खे शौक़ सां ॻायां थो, राशिद साईं खे शौक़ सां ॻायां थो, अब्दुल गफूर खे ॻायां थो शौक़ सां। उस्ताद बुखारी जो को कलाम? जी हा ॿुधाए न। हा हा ॿुधाए। हा केॾी देर करे उथे यार अचो, केॾी देर करे उथे यार अचो, नथा सार लहो को हो जा बचो, केॾी देर करे उथे यार अचो, केॾी देर करे। हा कामरान जानी, इहा ॻाल्हि तव्हां वारी सही आहे त जेको जलाल चांडे जी तव्हां ॻाल्हि कयो था त इवाड उहो उन जो मटशानी त असांखे फ़नकार नज़र में कोई बि नथो अचे त असां उन सां उनजी बराबरी कयूं या छा, उहो कंहिं तारीफ़ जे मोहताज न आहे। हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿी ॿुधायां त बेताज बादशाह जो मक़सदु छा हूंदो आहे। कंपनी वारा जॾहिं ताज रखंदा कंहिं फ़नकार ते त उहे टोटली फ़नकार घुराईंदा उतां वारा बाबा हे ताज जो हक़दार आहिनि ते रखूं था। जॾहिं ॿियो कोई हिन खां अफ़ज़ल थी वियो त पोइ उहो फ़नकार जेको ताज जंहिंजे मथे ते हूंदो आहे उहो ई लाहे उनखे पाण उनखे पाराईंदो त बाबा हे ताज जो अॻे हक़दार मां हुउमि, हाणे तूं आहीं। जलाल जांडियो पंहिंजी हयाती में उन खे जीअं ताज कंपनी जे तरफ़ां मिलिया, प्राइवेट माण्हुनि बि उन खे ताज ॾिना, आख़िरी दम हयाती तक उन खां मथे अफ़ज़ल कोई न थियो, उन खां ताज खणी कोई न सघियो, तॾहिं उहो सॼो बेताज बादशाह। माशाअल्लाह। शादी कयो? जी सर, ॿ शादियूं आहिनि, ॿ शादी माशाअल्लाह। औलाद से 3 पुटनि, हिकिड़ी न्याणी आहे। इहो ॻाइण वॼाइण खां अॻु में थी आहे पोइ हुनजी शादियूं पोइ आहिनि ॿई जी। छो अॻु में थियणो थो चए बसि अॻु में ॿिए ज़माने ते आहे। शुक्र आहे जी। एतिरी वधि उमिरि बि कान हूंदी, इहा घणी न हूंदी, 32 साल 32 जी माशाअल्लाह। माना 3 में तव्हां ॻाइण वॼाइण शुरू कयो आहे त थोरा नंढी उमिरि जी ॿारनि जो लाड़ो पढ़ाइनि थो साल ॿ जेके वॾड़ा आहिनि, हिकिड़ो 5 दर्जो पढ़े थो, ॿियो वरी 1 पढ़े थो, बाक़ी 3 त नंढड़ो आहे। छोकिरी वरी उन्हनि खां वॾी आहे, असां वरी छोकिरियूं कोन पढ़ाईंदा आहियूं। जलाल जो अगरि ज़ाती ख़्याल पुछिजे त मुंहिंजो त ख़्याल आहे त पढ़ायो बसि दर्जो न ॿारहां मिलंदा उनखे 12 वारो वरी वाह मथे में आया। असां ज़माने में ॾिसी वेठा आहियूं त पढ़ाई कहिड़ी शइ आहे, पढ़णु छा आहे सही, पर हू चवंदा न असांखे इहा पढ़ाई न खपे। असुल में जनाब जी तालीम जी घटि कमी आहे ॿारहाड़ी में। तालीम ज़हन हुनजो खुले थो जी सही। ऐं मक़सदु आहे त घणियूं ॻाल्हियूं हुनजे शौर में अचनि थियूं। तालीम जी वॾी शइ आहे, तालीम सभु ॻाल्हियूं जेके तव्हां ॿुधायो पिया, ऐं असांजा ॻोठाणा शौक़ ऐं दिलचस्पी सां तालीम हासिल कनि त घणियूं ख़ामियूं जेके असांजी निकिरी हा ज़रूरी आहे। तव्हांजी तालीम असां एतिरो पढ़ायूं पाण लिखूं पाण पढ़ूं, ॿियो घणो घटि कोन पढ़ी सघंदो। मक़सदु आहे त दर्जो सही अंगूठो सही कंदा, हा सही कंदी, इहा वॾी ॻाल्हि आहे। अच्छा माशाअल्लाह जी, ॾाढी सुहिणी गुफ़्तगू आहे तव्हां सां थी। हाणे आख़िर में जी मोकिलाइण खां अॻु में ज़िंदगी हेॾी सारी 32-33 साल जी उमिरि माशाअल्लाह गुज़री, के वाक़िया ज़िंदगी जा घणेई माण्हुनि सां थियनि था। हयाती आहे त माण्हू हादसनि जो शिकार थिए थो। अहिड़ो हादसो ज़िंदगी जो जेको तव्हांखे यादि हुजे? ज़िंदगी जो हादसो आहे जो नाराज़ थी थींदो, शुक्र आहे, शुक्र सुठो।
बस मक़सद तव्हांजो तव्हांजे शौक़ में इश्क जो वॾो दख़ल आहे जीअं तव्हांखे हिन मंज़िल ताईं जी पहुचायो जी ॾाढी ख़ुशी थी तव्हां सां हिते कचेरी कईसीं ॻाल्हियूं करण जे लाइ त गंज जी हा ख़ुशी तव्हांजा लख अहसान थोरा जो तव्हां अॼु स्टूडियो में आयो ऐं तव्हां असांखे वक़्तु ॾियो तव्हांजी महिरबानी महिरबानी महिरबानी